कुदरती तौर ते इंसान जे जिस्म में मौजूद हर केमिकल जो मखसूस मिक़दार हूंदो आहे। सल्फर, मैग्नीशियम, पोटाशियम ऐं क्लोराइड वग़ैरह समेत कंहिं बि केमिकल जे मिक़दार में थोरी बि घटि वाधि माण्हूअ लाइ परेशानी जो सबबु बणिजी सघे थी। अहिड़े ई नमूने जिस्म में कोलेस्ट्रोल जी सतह जो बि मखसूस मिक़दार हूंदो आहे, जंहिंमें वाधि खे ख़ामोश मौत करार ॾिनो वेंदो आहे, छो त इन में वाधि जूं अलामतूं ॿियनि आम मसइलनि जे उबतड़ तमामु घटि ज़ाहिर थींदियूं आहिनि। माहिरनि कोलेस्ट्रोल लेवल में वाधि जी अहिड़ी अलामतुनि जी निशानदही कई आहे जेकी महसूस करण में त आम पर इंतिहाई ख़तरनाक हूंदियूं आहिनि। कार्डियोवेस्कुलर लेब्स ऑफ अमेरिका मूजिबि कोलेस्ट्रोल गॾु थियण सां ॼंगुनि ऐं ॿाहुनि जूं रॻूं सुकिड़जण लॻंदियूं आहिनि, जंहिंखे PAD पेरिफेरल आर्टरी डिज़ीज़ चयो वेंदो आहे। इन हवाले सां डॉक्टर संजय वागले जो चवणु आहे त असांखे पंहिंजी ॼंगुनि जे मसइलनि ते ध्यानु ॾियणु घुर्जे। जेकॾहिं घुमण सां तव्हांखे ॼंगुनि में सूर पवे थो ऐं थोरे आराम करण खां पोइ ख़तम थी वञे थो त इहो अमल सुठो सौण नाहे। तव्हांखे डॉक्टर सां राब्तो करणु घुर्जे। हुन चयो त जेकॾहिं ॼंगुनि जो मांस सख़्तु थी वञे त इहो तमामु घणो ख़तरनाक थी सघे थो। अहिड़ी बीमारी खां बचण जो इहो ई हल आहे त कोलेस्ट्रोल जी सतह ऐं दिलि जी बीमारियुनि वारी अलामतुनि जी जांच पड़ताल जारी रखणु घुर्जे।